बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। तव्हां सभिनी खे रोज़नि जी ईद जी मुबारक हुजे। मां जमायत के दोस्तनि खे 7-8 महीने खां चवंदो पियो अचां जो अॻिते पाणी जी तमामु वॾी कमी थींदी। इन दफ़े असांजा जो ज़मींदार काश्तकार आहिनि कणक जी फसल के आख़िरी पानी भी केतरी जाइनि ते ॾेई न सघिया। जॾहिं पानी न आयो आहे फसल खे त एवरेज छा लहंदी। ऐं जमायत खे दोस्तनि खे मां काफ़ी सालनि खां तयारु कंदो आयो आहियां जो बाबा मौसम तब्दील थी वियो आहे, मौसम के मुताबिक़ ज़मींदारी कयो। छो जे अगरि असां कणक ऐं फुटी जी फसल ते रहंदासीं असां त गिरवी थी वेंदासीं वाड़ियुनि वटि। तंहिंजे करे हाणे असांखे फसल तरीक़ेकार सब मटाइणो पवंदो। जो शहर जे वेझोधार आहिनि जंहिंजी ज़मींदारी बनी शहर जे वेझो आहे, सब्जी कंदो त सुखी रहंदो। बाक़ी कणक ऐं फुटी जे पुठियां वेंदो त करनी थी वेंदो। छो इन दफ़े जंहिं बि कणक काई आहे वो पंहिंजो ख़र्चो मां सम्झां थो न कढी सघंदो। असांजा एग्रीकल्चर डिपार्टमेंट वारा नए माहौल खे अञा ताईं सम्झी सघिया आहिनि, मौसमियाती तब्दीली खे। जॾहिं उहो ई न सम्झी सघिया त तव्हांखे केरु ॿुधाईंदो। ख़ुदा तव्हांखे पंहिंजे हिफ़्ज़ अमान में रखे, तव्हांजी रिज़्क़ रोज़ी में बरकत अता फरमाए। ॿारनि जी तरबियत उन ते तव्हां ध्यानु ॾियो। छोकिरनि जी तालीम ते ध्यानु ॾियो। पंहिंजे हैसियत जे मुताबिक़ जेतिरो तव्हां पढ़ाए सघो पढ़ायो। कुछ ॿार आहिनि पढ़ाई में चङा आहिनि, कोशिश करे उन्हनि खे पढ़ाई में अॻिते वधायो। कुछ ॿार अहिड़ा आहिनि जो कमज़ोर आहिनि पढ़ाई में, त ॿार खे तव्हां ज़ोरी पढ़ाए नथा सघो। उन खे कंहिं अहिड़े हुनर में लॻायो जो अॻिते हली 2 पैसा कमाए सघे। छोकिरियुनि ते नज़र भी रखो। छोकिरनि पंहिंजे छोकिरनि खे ख़राब सोबत खां बचायो। हिकिड़ो दफ़ा तव्हांजो ॿार ख़राब सोबत में अची वियो, तव्हांजे लाइ बि परेशानी, पाड़े वारनि जे लाइ बि परेशानी, मिट माइटनि जे लाइ परेशानी। इन परेशानी खां बचो। जॾहिं भी तव्हां वांदा वेठा आहियो सलाह शरीफ़ दुरूद शरीफ़ जो विर्द कयो। जॾहिं तव्हां दुरूद शरीफ़ पढ़ो था तव्हां सां लखे फ़रिश्ता दुरूद शरीफ़ था पढ़ो। हर नमाज खां पोइ जमायत जे लाइ, दरगाह जे लाइ, पाकिस्तान जे लाइ
दुआ घुरो। हर नमाज खां पोइ पंहिंजी फौज जे लाइ दुआ घुरो जो ख़ुदा उन्हनि खे तौफ़ीक़ अता फरमाए जो असांजे मुल्क जी, पाकिस्तान जी क़ौम जी हिफ़ाज़त करे सघनि। दहशतगर्दी खे फौज मुंहुं ॾे पई, सियासतदान मुंहुं नथो ॾे। तंहिंजे करे ॿारनि खे बि ॿुधायो जो हे फौज असांजी पंहिंजी आहे। ख़ुदा तव्हांखे हर आफ़त, हर आज़माए, हर तकलीफ़ मां हुजूर पाक जे सदक़े में हिफ़्ज़ व अमान में रखे। तव्हांजे रिज़्क़ रोज़ी में बरकत अता फरमाए। ऐं ॿियो इहो बि तव्हां हर नमाज़ में दुआ घुरो, जिथे बि मुसलमान रहे थो ख़ुदा ताला उन्हनि जी कोताहियुनि खे, ग़लतियुनि खे बख़्शे ऐं मुसलमाननि ते पंहिंजो रहम फरमाए। छो जो जिथे बि मुसलमान आहे, मुसलमाननि सां ई ज्यादती पई थिए। जिथे बि मुसलमान रहे त इहे असांजी ग़लतियूं आहिनि। ख़ुदा असांजी हर हो ग़लती माफ़ करे जंहिंजे करे असांजी दुआऊं क़बूल नथी थियनि। इहो हमेशह दुआ कंदा कयो। बाक़ी माल ते तवजो ॾियो, कुझु माल लॻायो, वण लॻायो। इहो वण जिते तव्हां लॻायो था सम्झो सदक़े जारिया आहे। जो बि हुन वण जी छांव में वेहंदो उहो सवाबु तव्हांखे मिलंदो। बिस्मिल्लाह।